अज तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अपडेट ॾींदासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे में नेक्स्ट एपिसोड जेका अॼु राति अचण वारी आहे उन में छा थींदो, छा उन खे सूमर ऐं ओठो मारण में कामयाबु थी वेंदा रबन खे, या रबन इन ॿिन्ही खे सफ़ा सटका करंदो। छा रबन कमाल खान ताईं पुॼी वेंदो ऐं पंहिंजी भेण पठाणी खे उतां वठी करे पंहिंजे घर ताईं पुॼण में कामयाबु थी वेंदो, या उते वरी को ॿियो मसइलो थी वेंदो? छा उहो जावेद जी मदद सां कुझु क़दम खणंदो, छो जावेद अची हुन सां सचाई कंदो आहे? इहो नेक्स्ट एपिसोड में थियण वारो आहे सभु कुझु। ऐं अॻिते हली तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त रबन जी यानी आज़म मेंगल जी ओरिजिनल टिकटॉक ID कहिड़ी आहे, उहो बि तव्हांखे असां लिंक ॾींदासीं। ऐं तव्हां पहिरियों वीडियो खे ॾिसो, अॻिते तव्हांखे ॿुधायूं था त उहो कहिड़ो नालो आहे, उन ओरिजिनल ID टिकटॉक आज़म मेंगल जी कहिड़ी आहे। तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी आहे अॼु राति। उन में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त दोस्तो रबन जीअं हथियार खणी घणो निकिरंदो आहे त सूमर ऐं ओठे वारा रस्ते में ॾिसंदा न आहियूं जो पीछो कंदा आहिनि मारण जे लाइ त हली मारियूं, लेकिन सूमर वीचारे में एतिरो दम न आहे, उहो ओठे जे ज़ोर ते हाणे मजबूर आहे ऐं इहो पीछो कंदा आहिनि उनजे पोयां। बहरहाल ऐं तव्हां ॾिठो इहो नेक्स्ट एपिसोड में थियण वारो आहे। ऐं जावेद बि सचाई कंदो आहे त सॼी ओठो, छो जावेद जे मथां इल्ज़ाम आणंदो आहे, गद्दार करार ॾींदो आहे ओठो कमाल खान खां मराइणु चाहे थो जावेद खे, लेकिन जावेद जेको आहे उहो कावड़ में अची ईंदो आहे, वञी रबन खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो आहे, बाबा हे कमु हले ई थो पियो। पोइ रबन खे सहारो मिली वेंदो आहे, सचाई थी वेंदी आहे रबन जे अॻियां, ऐं रबन पोइ सोची सम्झी क़दम खणंदो आहे ऐं पंहिंजी भेण खे बचाइण जे लाइ, यानी उतां वठी करे अस्पताल मां पठाणी खे घर वठण जे लाइ त इहो कमु करे थो रबन। ऐं रबन पूरी पंहिंजी कोशिशि कंदो त मां पंहिंजी भेण खे वठी अचां ऐं जेको आहे कमाल खान खे लिटायां। बहरहाल दोस्तो कमाल खान खे अञा कोन लिटाईंदो, अञा टाइम लॻंदो रबन खे कमाल खान खे रस्ते खां हटाइण जे लाइ, अञा घणो गांजो थींदो, तव्हां इंतज़ारु कयो, सम्झे न। ऐं आज़म मेंगल जी ID तव्हांखे ॿुधायूं था ओरिजिनल टिकटॉक ID कहिड़ी आहे, थोरो इंतज़ारु कयो। ऐं रही ॻाल्हि ओठे खे वरी जावेद मारणु चाहे थो रबन जे हथां, इन जे करे ई जावेद वरी वञी रबन खे सचाई कई त जीअं ओठे जो इहो सिर खणे। उन ख़बर आहे जावेद खे अगरि ओठे जो सिर न खयोंसीं त जावेद ख़बर आहे मां मुंहिंजो सिर वेंदो, इन जे करे उहो ओठे खे रबन जे हथां माराइणु चाहे थो ऐं ओठो वरी जावेद खे कमाल खान जे हथां माराइणु चाहे थो। विच में कालू वीचारो पियो थो कुटिजे, घणो गांजो थींदो। इहो वारिस बि ईंदो नेक्स्ट एपिसोड खां पोइ, आहिस्ता आहिस्ता किस्तूं जेकियूं हलंदियूं वेंदियूं ऐं इहा कहाणी आहिस्ता आहिस्ता रबन ॾे जेको आहे रुख करे वेंदी ऐं रबन ताक़तवर थींदो वेंदो। अहिड़े हिसाब सां अॼु जो वीडियो पुॻो पुॼाणी ते। हा, तव्हांखे टिकटॉक ID रबन यानी उर्फ़ मेंगल जी ॿुधायूं, आज़म मेंगल उर्फ़ रबन जी, असांजे डिस्क्रिप्शन जे इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में वञी करे उहा लिंक ॾिनल अथव, उन ते क्लिक करे टिकटॉक ID ते वञी सघो था। ऐं महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो दासी TV, ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।